जी नाज़रीन, अहम ख़बर मां अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान खे नाअहल माइनस करण ऐं जेल मोकिलणु मुमकिन नाहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो त नवाज़ शरीफ़ कॾहिं बि शहबाज़ शरीफ़ जी ॻाल्हि न मञींदो। हुन चयो त मुल्क में आयल बोर्ड जी PDM जे सियासत खे दफ़न करे छॾियो आहे। एक भेर ॿीहर मां आगाह कयूं। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो त इमरान ख़ान खे नाअहल माइनस करण ऐं जेल मोकिलणु मुमकिन नाहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शेख रशीद अहमद चयो त नवाज़ शरीफ़ कॾहिं बि शहबाज़ शरीफ़ जी ॻाल्हि न मञींदो। हुन चयो त मुल्क में आयल बोर्ड PDM जी सियासत खे दफ़न करे छॾियो आहे।